तलार तालुके में रोड कुतन जो आज़ार वधी वार्ड नंबर 4 में रोड कुता मासूम 12 पुठियां काहे पिया रड़िन ते पाड़े सिरन 5 वरनि जे मासूम नीगर के बचाए वरितो। तलार समय पस गिरदाई जे इलाकनि पीरोला शारी राजू खनाणी में रोड कुतन आज़ार करे छॾियो। गुलाम शाह मोरी में शागिर्द ते कुझु ॾींहं अॻु हमलो करे खेसि ॾाढे ज़ख़्मी करे विधो हो जॾहिं त साॻे ॻोठ में 4 बकरियूं बि मारे छॾियूं। शहरनि रमज़ान मल्ला मीर शहज़ाद ॿिन अवामी प्रेस क्लब जे साफ़ नाॾो दाहींदे चयो त असांजे शहर ऐं ॻोठनि में रोड कुतनि जो आज़ार वधी वियो आहे। हिननि तालुके ऐं यूनियन काउंसिल इंतज़ाम खां घुर कई त फौरी नोटिस वठी कुतामार मुहिम शुरू करे वधीक नुक़सान खां बचायो वञे। जमीयत उलमा इस्लाम तालुके खानगढ़ जी मजलिस शुरा जो इजलास ते घुरे जंहिंमें ईंदड़ बदिलियाती इलेक्शन जे हवाले सां गौर वीचार कयो वियो। इजलास हाफ़िज़ नसरुल्लाह खान गबोल जी सदारत में मदरसा हमादिया में थी गुज़रियो जंहिंमें तमाम यूनिटनि जे ज़िम्मेदारनि शिरकत कई। इजलास में ईंदड़ बदिलियाती इलेक्शन जे बारे में गौर वीचार कयो वियो। लोढ़ी भरिसां 19 फरवरी ते रोड हादसे में ज़ख़्मी थियल कोटड़ी वासी सियासी समाजी अॻवान एडवोकेट मुमताज़ चन्ना ज़ख़्मनि जा सूर नसंदे फोत थी वियो। नौजवान वकील जे फोत थियण ते कोटड़ी में सोग छाइजी वियो। बार जाम शुरपाना वकील जी मौत खे मोटरवे ते सहूलियतुनि जी खोट सबबि इंतज़ामी ग़फ़लत करार ॾींदे अदालत में केस दाख़िल करण जो ऐलान कयो वियो आहे। बार पंहिंजूं सरगर्मियूं हिकु ॾींहं लाइ मुलतवी करे छॾियो। वकील मुमताज़ चन्ना जी जनाज़े नमाज़ ईदगाह में अदा करे संदसि मड़ खे रसवा मोरी जे कब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो। जनाज़े नमाज़ में सियासी समाजी अॻवाननि तोड़े वकील सहाफ़ियुनि ऐं मुख़्तलिफ़ तबक़नि सां वास्तो रखंदड़ माण्हुनि शिरकत कई। फोती वकील जे विछोड़ ते इलाइक़े में सोग छायल रहियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk